हुकूमत ऐलान कयो आहे त जिन्हनि वटि बि नौकरियूं आहिनि उन्हनि खां नौकरियूं वापसि वठियूं वेंदियूं। हाँ ए अखबार सिधी जल वाणे मामा वा अखबार ये अरे हाँ बदी बदी जले अखबार उठो ये वाह वाह हुकूमत ऐलान कयो आहे त नौकरी ॾिनियूं वेंदियूं। अरे नौकरी ॾिनी वेंदियूं मामा वारी वारी ॿुधा थोरो ज़ोर सां ॿुधा यार। हुकूमत ऐलान कयो त नौकरी ॾिनी वेंदियूं ऐं एड्रेस ओ साईं सतार वारी जगह वेठा है ना। हाँ थैमूपुर हल तो क्या नौकरी तो थी हल पक हाँ नौकरी दीदी वाजो थींदो हला हल तो क्या नौकरी थी मामा नौकरी मां आस्ते आस्ते मां ढोर जगह ॿियो त्यो सभु वठंदासीं वॾी तरक़ी करे वेंदासीं। हाँ बस सही इहो प्रोजेक्ट असांखे मिलियो आहे त जेको सो ग़रीब छोकिरा जेके लिखी पढ़ण वारा आहिनि ऐं उन्हनि खे जेको सो तव्हां इंटरव्यू वठी उन्हनि खे जेको सो अपने सभु नौकरी ॾींदा त हाणे असां इन लाइ वेठा आहियूं भले छोकिरा वीचारा अचनि उन्हनि खे इंटरव्यू वठंदासीं पोइ उन्हनि खे अपने सभु नौकरी ॾींदासीं छो त अॻु में जेकी नौकरी ॾींदियूं हुन में रिश्वत ॾींदा हुआसीं ऐं हर शइ थींदी हुई। हाणे रिश्वत विझंदा हाणे जेको सो उन्हनि खां इंटरव्यू वठियो वेंदो ऐं जेको बि हुन में पास थींदो ऐं उनखे जेको नौकरी ॾींदी। हाँ माशाल्लाह छोकिरा आहिनि ॿ टे अहिड़ा ग़रीब वीचारा उन्हनि खे ॾियूं पिया। अच्छा अवाम जी सी ख़िदमत आहे। ठीकु आहे साईं महिरबानी। ओके सर ठीकु मेरी कार वठंदासीं नौकरी वरती कार अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम क्या हाल है? खुश हो? यार ये भी बता दे बाबा खुश हो वाह खुश हो खैर बाबा खैर बाबा यो खबर कीअं अचण थियो बाबा अखबार में असां तव्हांजो ॿुधो थी त तव्हां नौकरी पिया ॾियो माण्हुनि खे जी हा त बसि इहो मुआरो भेण जी सॼो ॾींहुं आलो पालो मुंहिंजो गुलंदो पढ़ियल लिखियल पढ़ियल माण्हू आहे जी त मुंहिंजो अची या को नौकरी ऑर्डर हुजे त यार असांखे हिकिड़ो ॾियो यार। न बिल्कुलु ॾिनो वेंदो पर असल में छा आहे रिश्वत असां ॾिना आहे पैसा एक तरह रिश्वत थी कोन पियो आहे। हाँ ईमानदार रिश्वत कोन थो वठे। जेको सो 80 नौकरियूं ॾियूं पिया छोकिरनि खे ग़रीब वीचारनि खे उन्हनि खां इंटरव्यू वठूं पिया ठीकु आहे ऐं उन्हनि इंटरव्यू में जे छोकिरा पास थी था वञनि त बिल्कुलु उनखे नौकरी ॾेई वेंदी। त 80 तो जे भेण जेका न तो तव्हांजी भेण जी थे हा मुंहिंजो भेण जो आहे ये मुंहिंजो मामा आहे ऐं उन भेण जे आहे। अच्छा हाँ तेजी में घणी है बाबा दिल्ली में साईं ऐं शुक्र अल्लाह मेट्रिक पास बीए पास इंटर पास सभु पोइ तव्हां जण नौजवाननि खे नौकरी ॾियणु खपे ठीकु आहे ऐं तइलीम पोइ माशाल्लाह तव्हां वटि जेको सुठी आहे पर असां जेको सो तव्हांखे इंटरव्यू तव्हां भले वठो वठो हर इंटरव्यू पास आहे मामा जीअं तव्हांखे छेड़ा खणी खपाए थी पास कोन थी वियो भले इंटरव्यू वठो तव्हां भले ठीकु आहे पोइ अवांखे इंटरव्यू वठंदासीं ऐं हुन में जे पास थी विया त इंशाल्लाह तव्हांखे अची ऑर्डर हिते ई तव्हांखे मिलंदो। हा पहिरीं हिकिड़ो नालो मूंखे लिखायो आहे मुंहिंजो नालो तोखे नालो विसरी वियो सर मुंहिंजो नालो रमू अदा रमू पुट खमोयो रेंदर किथे जाए बाबा रेंदर साईं घर पंहिंजे घर में त रहंदा आहियो पर शहर जो नालो कोठ जो नालो त हूंदो न बाबा शहर उते आहे जिते असांजो घर आहे उते नालो त हूंदो बाबा पाड़े जो नालो पाड़े जो नालो कहिड़ी जॻह ते भाई चलायो सरकारी अस्पताल यार मूंखे पंहिंजे ॻोठ जो नालो ई विसरियो वञे पर ठीकु आहे इंसान गर्मी घणी इन करे तव्हांखे सरकारी अस्पताल लिखां ठीकु आहे सरकारी अस्पताल ठीकु आहे बाबा हाणे तव्हांजी एड्रेस अची वई नालो निशान अची वियो हाणे तव्हां खां असीं वठूं था इंटरव्यू ठीकु आहे बाबा इन में जे तव्हां पास थी विया तो बिल्कुल तव्हांखे ऑर्डर ॾिनो वेंदो ठीकु आहे यार महिरबानी आहे गरीब ठीकु आहे तोखे दुआ कर तव्हांजो छोकिरो पास थी वियो हाणे असांजो इंटरव्यू आहे ठीकु आहे हाणे हीअ बोतल जेकी रखी आहे सो असां तव्हांजे भेण जे ते रखंदासीं ठीकु आहे तव्हांजी भेण जे मथे ते मथे ठीकु आहे ऐं उहो तव्हां साम्हूं पींदा ऐं 80 उन ते निशानूं रखंदासीं हाणे गोली हाणे त ईअं न यार गोली तोखे कोन हणंदासीं न
असां निशानो कंदासीं बोतल ते ही इंटरव्यू कहिड़ो आहे इंटरव्यू आहे न अच्छा, हा ठीक आहे थी सघे तो तव्हांखे असीं जंग में ॿी में तव्हांजो छोकिरो पास थी वञे त असां हुनखे हुनमें रवानो करे सघूं ठीक आहे ईअं ई दिलेर आहे ईअं दिलेर आहे न हा ईअं दिलेर बाबा हाणे इहा अची बोतल छोकिरे खे रखाए ऐं साम्हूं बीहारीसि मथे हा उथी बीहारीसि नौकरी वठे ईअं साम्हूं बीहारीसि नौकरियो सवाल आहे भले बोतल नंढड़ी आहे कौन लॻंदो बहुत शुरू आहे कौन लॻंदो लख मथे ते लख तू उते बि हिते बि बाबा तूं सुठ साम्हूं अच हिते हा साम्हूं बाबा तू बस तू दिल जल पाणी तव्हांखे नौकरी वठणी आहे न बस मामा जो नौकरी वठणी आहे बोतल बि ॾिस मतिलबु घुसी वञे न पोइ कौन घुसंदो घुसंदो आहे लॻंदो कौन तव्हांखे हार्ट साबु हाणे ॿियो हाणे छा कंदासीं हाणे हले अरे बाबा हाणे तूं घुरिजे न। न ॿाहिरि ते सुधो थी बीजे त जीअं असीं पंहिंजो इंटरव्यू वठूं ऐं निशानो बनायूं ठीकु आहे दिलेर हाणे बता तू रफ ते न मामा हाणे तूं हुनखे एतिरो संभाल हाणे रफाणे बि बंदि कर उस्ताद आऊं रफण मां आईने कोन हा सही आऊं दिलेर आने मामा हाणे ये बोरियूं खणी बगार कीअं हा पर तू हा सही की रफनी ते न कर तू रफ ते न रफा कोन सर वरी छा थियो बाबा सर वरी छा बाथरूम करे अचां कीअं बाथरूम न पोया बाथरूम खोली के बाथरूम हक मथे मामा यार मुझे गोसड़ ने सभा गोसड़ हिते दे में फायदो करो ती कौन लगनी मथे ही लगनी यार ये भाई इने नौकरी छा कंदा यार अरे नौकरी हींअर तोखे ख़बर आहे फ्री में थी नौकरी मिले हींअर 40-50 लख जो ऑर्डर लॻो पिया ग़रीब माण्हू नौकरी ऑर्डर थो वञे बि सघंदो थी रफ ते न छोक हाणे अञा ॾिसे जा पियो यार दे मामा ईअं न तुआरो भेण जी सॼी सलवार ख़राब के मुंहिंजी ऑफिस करे ख़राब हिनखे चओ थोरो सवलो थी पए सिधो थी पई हाणे अचे पियो हा हथ खे प्यार चंग भाले बि थोरी चंग भाले बि जे लॻी वियो निशानो मूं ते बयार न मामा हिनखे चओ त रफ न सर भी हा न बीठो आहियां सर मूंखे पेट में सूर पियो पए अरे पिक्चर ये सूर के छत यार तोखे मांखे नौकरी वञे हड़बड़ो मां अञा नौकरीअ तूं छा कंदे यार मुंहिंजो सर कढंदे नौकरी वठंदे वाह वाह अरे नौकरी मिलंदी ने माल बाल चारण का बची कोने ना सब लोग उनके हाणे छा कंदासीं अदा ठीक आहे हाणे सिधो आहे हाणे अचे फायर अचे पियो बड़ी छा थियो मामा निकिरी वियो तोखे चयो न पेट में सूर पियो पए तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी कोन थे छा निकरी मामा सलवार ख़राब करे छॾी तुआरे भेण जे वठी वई साण क्या ॻाल्हि ॿुधाए हा। अगरी बगरी कोन्हे अगरी कोन्हे बाक़ी दरिया साम्हूं वहे पियो वठी न ऑफिस ख़राब करे छॾी आहे ऑफिस जी ऑफिस सारी ख़राब करे छॾी हाणे ही त इंटरव्यू हे त नौकरियूं वठ हिन का लेटरी को तो छॾजे सॼी ऑफिस खे वठी वञ मामा सर करो कोन्हे आवाज़ करो कोन्हे जेको ॾींहुं दरिया में वेचारी हमारा अठी भी इंटरव्यू बसो सखान सजी घरानी गाड़ी करे मूं तोखे चयो निकिरे पियो मुंहिंजी ॻाल्हि मञे कोन थे हलो पे करा दे जवान एली वठी वियसि हे आया नौकरी वठण